हेलो नंढा भेजो काथे आ भाई तो मां चरियो थियो आ केड़ी गिटी हाँ सिधी गिटी आयो आ हाँ ओला रे तरफ ये वने थी सिधी गिटी आए आए मां तो भाई शहर अची फाथो आ गोठारी गिटियूं आछान ने हिन हलियो सिधियूं सड़का लगी पियो आए सिधो आए हाणे आ चौक आहे एक गिटी हिन थी वने एक इन मथे एक इन खबे हथ ते फिरियम नंढा फेजू हाणे खबे हथ वारी गिटी फिरियो आ हाणे छा कयां हा सिधो अचां थो वरी चौक तव्हांजे पाड़े में छड़ा चौक ने बड़ा घर काथे थी निभागा मां त चरियो थियो हाणे हल सिधो अचां थो इन चौक वटि बी फोन कयां थो जू यार या गिटी मां सिधो वतियूं आयो आहियां जेको चौक ॿियो ॾसवी उन खां वरी सॼे हथ ते फिरियो आहे निभागा घरो निकुर भला तोखे कुटा खाईंदा छा मां बीठो आहियां हे बकरी गिटी में ॿधल थी निशानी जाए आ किलो ते हिते बीठो आहियां किले में ॿधी बीठी आहे बकरी अच्छे रंग जी थी नासी जेको आहे रंग जा कन अथसि अच यार अच मां त चरियो थियो आहे यार तोड़े अची मां फाचुम यार जल्दी अचण जी कर अच यार अच काथे भेणा घरां निकिरे ई नथो को तुंहिंजी दुश्मनी आहे माण्हू तोखे बंदूक करंदा असां चरिया थी आहियूं भेणा सफ़ा यार को जट्टा लाजे तो के गट्टियूं भी नथी नाचे हाथ हल हाणे घर काथे थी हल हो घर आओ सामू भेणा मां जो यार आहे वञी मिलांसि चल बा गोठ दे खैर हो अबा सॼो हाल वाल हिते वठंदे छा घर बि न विहारींदे छा हल ने हलो ताने घर अच हेठि ई हां हे घर थी यार अरे हे हितो अगोरे मां फिरियो आहियां वो जट्टा सफ़ा बियो छा मां जट हल हाल वे हे घर ते ई हा वे वे मां व्याणो भी खणी चा हा वो वरी हाल वाल कयूं था हा हा वॾो छितो कई नंढा फेजू मां त भेणा लूसी कुते वांगुरु गिटियूं घुमी घुमी छितो थी पियो हांजी भेणा हे त मां घणे इहे अॻिते थी अॻिते हा इहे गिटी मां घणे ट्रपी आहियां हितां इहे गिटी कुंडारी बस यार तो गला छा हुयो असां त गटी हुई बाबा हाणे तूं अलाए कहिड़े हिन माले में वेठो आहे छड़ो गिटियूं छड़ो चौक भेणा दयाल बा गोठ दे खैर हो खैर खैर नंढा सब खुश लगा पे सब खुश अल्हम्दुलिल्लाह अच्छा दयाल भला आज किया अचण थियो शहर में बाबा नंढा फेजू बीमारी बड़ी लगी पई आ माखे जेको आहे गुर्दे में थी पई पथरी अच्छा आयम डॉक्टर ॾे मां चेकअप करायांसि न ॼाणे डॉक्टर पाण बीमार आहे हुनखे गुर्दे में को गड़बड़ थी वई आहे डॉक्टर वठे थो पंहिंजो इलाज कराईंदो अस्पताल बंदि अथसि हुननि जो त हफ़्ते खां पोइ अचिजांइ सोचियुमि त मां नंढे फैज़ सां मिलियो वञा आयो बि आहियां इहो भलो कयो छा हिकु इहो त ॿुधाए वो जेको फतू मारो सौट रहियो वो खुश लॻो पिया फतू ॻाढ़ो घटू लॻो पियो हिन चंबो हाणे बेहोश थी वञे चरिया ओए असलू चंड्रो जेको असां गॾु मज़दूरी कंदा हुआसीं अरे वो भी खुश आहे असलू भी अच्छा और रियाज़ू भी खुश आहे छा थियो अथई अरे बाबा पुछाए तो कबर छो तो करे भेणा तूं छपा चलो आहे दयाल भला शेरल दे खैर हो अरे शेरल भी खुश आहे हिन ठोसे ने सिगरेट पिए थो सॼो ॻोठ खुश आहे हिकिड़ो मां बीमार आहे पथरी आहे मूंखे अच्छा वो जेको मार यार आहे जेको ममदू अरे उहे भी खुश आहे हिकिड़ो मां बीमार आहे हालत आहे हिनजी करे छा थो छड़ो पुछे थो फिलाणो खुश आहे टीरो खुश आहे निभागा तूं पुछ मानी जो टेम आहे मानी पुछ चांहि पुछ मां कुझु खाराए पीआर छड़ो फिलाणो खुश आहे खाराईंदो बि अलाए निभाग कच्चे ही ख़राब अथव रात तो न रहंदे न न नंढा भेजू तोखे ख़बर आहे मैं जेको आहे माखो मिड़ंदी न आहे अॼुकल्ह हालात लॻा पिया आहिनि ख़राब चोराकारी लॻी पई आहे सॼी राति ॻोठ में मां जाॻंदो आहे दुनारी बंदूक खणी घुमंदो आहे मज़ारा कर चोर असांजे ॻोठ में घिरे मारे विझांसि करे छा थो निभागो हुजे राति त न रहंदे सलाह कीअं आहे अरे कोट पेट में खुआ था घुमनि भेणा बुख लगी आहे असांखे को मानी पुछ को चांहि पुछ
लॻे थो कंजूस आहे, कुझु खाराईंदो पीआरींदो न, वञा चए माना घर या लारी निकिरी न वञे। यार मानी सलाह हणांसि उहे तकड़ त रहंदो त उहे बि कोन इहे न ॻोठ में वञी मयार ॾे बसि हणांसि थो सलाह ॿियो छा। हाणे भेजू नंढा वरी महिरबानी तुंहिंजी, मां हाणे इजाज़त वठंदुमि, ॻोठ वारी लारी वेंदी आहे 2 बजे। अरे यार वे मानी खाई आ न खणी आ, तयार आहे त खणी आ। वॾो बुखियो आहे ॿियो ॻाल्हि छा, सलाह हणणी छड़ी देरि हुई। खणी वारो कर, हा गाॾी में लारी में 2-3 मिंट आहिनि, बगिरा आहियूं अञा भला खणी आ। मच्छर निभागे मानी जी सलाह हई, इहा ॻाल्हि त मां ताड़ियां पियो, रुगो तूं सलाह हण त असांखे पेट में अॻे कुआ था घुमनि। हल भा हलो चल। हाणे फेजू हा न सही मानी। अच्छा ॿी का भाॼी भाॼी अचे? भाई इहे त खावां, ॿियो कमकार ॼाण कीअं हले थो तुंहिंजो कमकार? शुक्र आहे मालिक जो, बस कम काम में टेकिया पिया आहियूं। बार पढ़ाइण जाइए बस। बस हिकिड़ो पढ़े थो, हिकिड़ो हाली नंढो आहे अञा। पढ़ाई तालीम ज़रूरी थी, ईअं न पढ़ंदे असांजे ॻोठ में लोहींदा ई पर पियो। उहो वॾो थिए न, हिकिड़ो त पढ़े थो। हा भागा सेखार भाॼी में वॾो मज़ो आहे यार, तारी माई पचाई आहे, बाक़ी केरु पचाईंदो यार? वॾी सीरी अथव यार। हलो भागे भला कॾहिं मानी न खाधी आहे छा भला? हे तरह प्यार समझ हॾो न फसाई। अच्छा तो अरे बाबा छड़ो हॾो थी बूटियूं कोन थी उछल बि न के। हो अच्छा हलो वाह नंढा फेरू वाह, मज़ा कराए छॾी। हाणे मां हलाए थो, ॻोठ वारी लारी में 5 मिंट न, मस खां सलाह आई भेड़ा असां बुख मरूं पिया, चङो खुदा हाफ़िज़। यार मां निभागे के सलाह आयमि त सही, मां सोचम इहो मानी खाईंदो न, पर हे त बाबा सॼी पिंडी खाली करे वियो आहे। वाह जो मज़ो अची वियो यार, भाॼी लॻे थी ॿाकरे गोश्त जी हुई, वॾो मज़ो हुयो। पर ॻाल्हि त ॿुध, नंढो फैज़ू बि वॾो पको थी वियो आहे, कंजूस 1 नंबर जो, यकी वेठो आहे सलाह न मानी जी न चांहि जी। हिन सलाह अहिड़ी महिल हई जेॾी महिल मां मोकिलायोमांसि, हिन सम्झो त तव्हां न खाईंदो। अरे तूं सलाह हण, खाइण मुंहिंजो कमु आहे। अॼु जो वेलो टरियो, ॾिठो वेंदो। अरे ॻोठ वारी लारी न निकिरी वञे, हलूं यार ॻोठ।